कराची में वाक़िया अॻु कंदासीं। टीपू सुल्तान में बैंक जो मुआफ़िसी फोरू निकितो आहे। जवाबदार गिरफ़्तार थियो आहे। गिरफ़्तार जवाबदार ख़ाबर जी निशानदाही ते 3 जवाबदारनि 50 लाख रुपया फुर कया। पुलिस चवण आहे त ख़ाबर खान उन बैंक जो सिक्योरिटी सुपरवाइज़र आहे जितां रक़म कढाई वई। सिक्योरिटी सुपरवाइज़र कंपनी मालिक वटि वॾी रक़म हुजण जो इतला साथियुनि खे ॾिनो। पुलिस जो चवण आहे। ख़बर आवाज़ कराची में शेयर कयूं पिया। टीपू सुल्तान में बैंक जो मुआफ़िसी फोरू निकितो आहे। जवाबदार खे गिरफ़्तार कयो पियो आहे। गिरफ़्तार जवाबदार ख़ाबर जी निशानदाही ते 3 जवाबदारनि 50 लाख रुपया फुर कया। ख़ाबर खान उन बैंक जो सिक्योरिटी सुपरवाइज़र आहे जितां रक़म कढाई वई। पुलिस वधीक चवण हो त सिक्योरिटी सुपरवाइज़र कंपनी मालिक वटि वॾी रक़म हुजण जो इतला साथियुनि खे ॾिनो। कराची में ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। टीपू सुल्तान में बैंक जो मुआफ़िसी फोरू निकितो आहे। जवाबदार खे गिरफ़्तार कयो पियो आहे। गिरफ़्तार जवाबदार ख़ाबर जी निशानदाही ते 3 जवाबदारनि 50 लाख रुपया फुर कया। पुलिस चयो त ख़ाबर खान उन बैंक जो सिक्योरिटी सुपरवाइज़र आहे जितां रक़म कढाई वई। सिक्योरिटी सुपरवाइज़र कंपनी मालिक वटि वॾी रक़म हुजण जे इतला ते साथियुनि खे ॾिनो। कराची में ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। टीपू सुल्तान में बैंक जो मुआफ़िसी फोरू निकितो आहे। जवाबदार खे गिरफ़्तार कयो पियो आहे। गिरफ़्तार जवाबदार ख़ाबर जी निशानदाही ते 3 जवाबदारनि 50 लाख रुपया फुर कया। पुलिस चयो त ख़ाबर खान उन बैंक जो सिक्योरिटी सुपरवाइज़र आहे जितां रक़म कढाई वई। सिक्योरिटी सुपरवाइज़र कंपनी मालिक वटि वॾी रक़म हुजण जो इतला साथियुनि खे ॾिनो। कराची में तफ़सील मालूम कंदासीं। साग सरकी खान जी साग आगाह कजो। मारवी बिल्कुल ॾिसो हे बैंक में मुआफ़िज़ फोरू आहे उहो निकितो आहे फोरुनि सां शामिल जंहिंमें 50 लाख रुपए जेको कढण वारो शहरी आहे उनखे फुरलुट जो जेको निशानो आहे उहो बणायो आहे जंहिंमें टीपू सुल्तान पुलिस पारां जांच में अॻुभराई थी आहे जंहिंमें फोरुनि सां गॾु मिली करे सिक्योरिटी गार्ड खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदार जी सुञाणप ख़ाबर खान जे नाले सां थी आहे जंहिंजी निशानदेही ते 3 जवाबदार 50 लाख रुपया फुर कया हुआ जॾहिं त वारदात PCH सोसाइटी ब्लॉक 6 में पेश आई हुई जंहिंमें निजी कंपनी जे दफ़्तर जे ॿाहिरों वारदात पेश आई हुई जंहिंमें कंपनी जे मालिक इम्तियाज़ अहमद 16 नवंबर ते निजी बैंक मां FTC ब्रांच में रक़म कढी करे पंहिंजे दफ़्तर की तरफ वञे पियो त गिरफ़्तार जवाबदार ख़ावर खान वो बैंक जो सिक्योरिटी गार्ड सुपरवाइज़र जी जेकी रक़म आहे उनसां फुल लूट में गॾु मुलविस निकितो आहे जंहिंमें सिक्योरिटी सुपरवाइज़र ख़ावर खान कंपनी के मालिक खां वॾी रक़म जी इतला ॾिनी फोरुनि खे जॾहिं त 2 मोटरसाइकिलुनि ते सवार जवाबदार शाकिर उर्फ़ शाहिद ऐं जेको 2 साथी हुनजा बैंक में पीछो करे रहिया हुआ जॾहिं त वारदात में मुलविस जेको मरकज़ी जवाबदार शाकिर उर्फ़ शाहिद वो लाडी में सियासी जमात सां तालुक़ रखे थो इहो जवाबदार इंतिशाफ़ कयो आहे जॾहिं त जवाबदार ख़ावर खान पहिरियों भी वारदातन में गिरफ़्तार थी चुको हो जॾहिं त जवाबदार शाकिर आहे जेको उहो जेल में मुलाक़ात कई जॾहिं त वारदात हिकु ॾींहुं पहिरियों ही जेको शाकिर उर्फ़ शाहिद पंहिंजे साथियुनि सां गॾु मिली करे जेको आहे उन वारदात करण जो प्लान ठाहियो तंहिंखां पोइ वॾी रक़म जी इतला ॾियण खां पोइ जवाबदार खे सुठी रक़म ॾियण जो फ़ैसिलो भी कयो हो जॾहिं त उनजी निशानदेही ते 50 लाख रुपए जी फुर जी जेकी वारदात हुई उहा पेश आई हुई जंहिंमें जवाबदार खे सिर्फ़ 20 लाख रुपया हिसो ॾियण जो फ़ैसिलो कयो। तंहिंखां पोइ जवाबदार जॾहिं शाकिर खे फ़ोन कई पैसा घुरण जे लाइ त शाकिर जेको आहे उहो नंबर बंदि करे छॾियो जॾहिं त जदीद टेक्नोलॉजी जी बुनियाद ते सबूत हासिल करण खां पोइ जेको मरकज़ी जवाबदार आहे उनखे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे जॾहिं त वारदात जेको आहे 16 नवंबर ते पेश आई जंहिंमें गार्ड मिली करे फोरुनि सां पंहिंजे मालिक खे 50 लाख रुपया फुर कयो। तंहिंखां पोइ पुलिस वाक़े वारे हंधि ते पहुती हिकिड़े जवाबदार खे गिरफ़्तार कयो हुयो जॾहिं त अॼु पुलिस जेको आहे जदीद टेक्नोलॉजी जी बुनियाद ते जेको मुख्य जवाबदार आहे उनखे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त सुभाणे जेको अदालत में भी जवाबदार खे पेश कयो वेंदो। जी मेहरबानी साग आगाह करण लाइ।